नाज़िन टंडो आदम बाईपास ते बरसात जे पानी के ॾिनल कट बंद न थी सघियो ऐं नई वरी कंहिं ख़िलाफ़ का कार्रवाई थी सघी आहे। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अली थहीम। 29 अक्टूबर ते टंडो आदम बाईपास ते बीठल बरसाती पानी के ज़मज़म CNG ऐं मालपिड़ी वटां लॻल 2 कटनि वारे मसइले ते बलाखिर असिस्टेंट कमिश्नर टंडो आदम इमरान नज़ीर शेख ऐं CMO म्यूनिसिपल कमेटी टंडो आदम बाकर रज़ा बिरोही पारां लिखियल लेटर ऐं अदालत में दाख़िल कयल दरख़्वास्त मंज़र आम ते अची वियूं आहिनि। AC टंडो आदम पारां DSP ऐं SHO टंडो आदम जे नाले लिखियल दरख़्वास्त साम्हूं आई आहे, जंहिंमें हिन लिखियो आहे त 29 अक्टूबर राति जो 9 वॻे काका मरी, पांधी मरी ऐं 100 अणॼातल माण्हुनि पारां बाईपास बंदि ते पुलिस जी मौजूदगी में कट लॻाए पाणी शहर तरफ़ वहाए छॾियो आहे। इन्हनि माण्हुनि एक्सीवेटर ड्राइवर ते तशद्दुद करे खेसि ज़ख़्मी कयो, एक्सीवेटर खे नुक़सानु पहुचायो। AC टंडो आदम पारां इहो लेटर मक़ामी अदालत में जमा करायो वियो आहे, जिते संदसि ख़िलाफ़ हिकु शहरी पारां दरख़्वास्त दाख़िल कयल हुई त पाणी बाईपास कट लॻण सबबि सैयद सिटी तरफ़ वधी रहियो आहे, शहर ॿुॾण जो ख़तरो आहे। जॾहिं त AC टंडो आदम पुलिस खे मुबैना तौरु अञा इहो लेटर न मोकिलियो आहे। लेटर बाबति टंडो आदम पुलिस सां राब्तो कयो वियो त पुलिस ज़रिए ॿुधायो त असां कट लॻण वारी राति DC सां गॾु ऐं AC टंडो आदम खे चयो हो त तव्हां थाणे ते हली FIR दाख़िल करायो, पर इन्हनि जवाब में चयो त ही रोड खे कट लॻो आहे ऐं इहे असांजी मिल्कियत न आहिनि, इहे रोड्स खाते जी मिल्कियत आहिनि। FIR बि इहे दाख़िल कराईंदा। बाईपास बंदि खे लॻल 2 कटनि जे करे टंडो आदम जूं 2 ताक़तवर धुरियूं ॾेरां ऐं जुणे जो आम्हूं साम्हूं आयल आहिनि, पर ऑफिसर हेॾां होॾां जूं ॻाल्हियूं करे जान छॾाइण लाइ खानापुरनि में मसरूफ़ आहिनि, छो त AC टंडो आदम पुलिस जे नाले लिखियल FIR वारो लेटर अदालत में त जमा करायो, पर पुलिस खे इहो लेटर न मिलियो आहे, न ई बाईपास खे लॻल कट बंदि थिया आहिनि। पब्लिक हेल्थ जा कामोरा कुंडा हितां थी वेठल आहिनि। हाणे ॾिसणो इहो आहे त टंडो आदम बाईपास खे ॾिनल कटनि वारो मामिलो किथे थो दंग करे। कैमरा टीम सां गॾु अली थहीम, आवाज़ न्यूज़, टंडो आदम।